कश्मीरी अवाम सां इज़हारे यकजहती लाइ नबीसर रोड में भी रैली कढी कश्मीरी अवाम सां ॿधी जो इज़हार करण लाइ कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। इन हवाले सां गवर्नमेंट मेन प्राइमरी स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां कश्मीरियुनि सां इज़हारे यकजहती तौर मेन प्राइमरी स्कूल खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जंहिंमें उस्तादनि, स्कूली शागिर्दनि ऐं शहरियुनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त रैली जी अॻवानी मेन प्राइमरी स्कूल जे हेडमास्टर अली गुलाम रिंद, मास्टर शबीर अहमद, हाफिज असलम जाहिद अहमद, दीपक कुमार, मदन कुमार, सतराम दास ऐं ॿियनि पिणु कई। उन मौके ते रैली में शरीक माण्हुनि पारां पाक फौज जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद जा ज़ोरदार नारा हया विया ऐं अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त भारतीय फौज मज़लूम कश्मीरियुनि सां ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे, जंहिं जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। पर अफ़सोस जो आलमी इदारा कश्मीर जे अहम मसइले ते ख़ामोशी अख़्तियार करे वेठल आहिनि। हुननि चयो त पाकिस्तान जी पूरी क़ौम कश्मीरी अवाम सां गॾु आहे ऐं कश्मीरियुनि जे हक़नि लाइ असां पाक आर्मी, रेंजर्स ऐं पुलिस सां गॾिजी जिदोजहद कंदासीं।